प्रविसी नगर कीजे सब काजा, हृदय राख कौशलपुर राजा। गरल सुधा रिपु करही मिताई, गोपद सिंधु अनल सितलाई। हथ जोड़े करे लंकनी हनुमान जी सां विनय पूर्वक चई रही आहे कि अयोध्यापुरी जे राजा श्री हनुमान जी चई रही आहे कि अयोध्यापुरी जे राजा श्री रघुनाथ जी के हृदय में रखे करे तव्हां नगर में लंका नगरी में प्रवेश कयो। प्रभु तव्हांजा सब कार्ज पूर्ण कंदा। उन्हनि जे लाइ त छा चवां, जंहिंते हू मेहरबान उन्हें जे लाइ त विष भी अमृत थी वेंदो आहे, यानी कि ज़हर भी अमृत थी वेंदो आहे। शत्रु जेके थींदा आहिनि हू भी मित्रता करण लॻंदा आहिनि। सॼो समुंड विशाल समुंड भी गाय जे खुर जे समान थी वेंदो आहे। अग्नि में शीतलता अची वेंदी आहे। अॻियां चवनि था बाबा तुलसीदास की अहिड़ी चौपाई जेको बि भक्त जपंदो ऐं जपाईंदो उहो इन भवसागर सां निश्चय ही पार थी वेंदो। छोकी इन चौपाई में एतिरो पुण्य छुपियल आहे जंहिंजी त को बि मिसाल कान्हे। हनुमान जी सां लंकनी विनय पूर्वक चई रही आहे कि मां पाण जो पंहिंजो आशीर्वाद तोखे थी ॾियां। हे रामदूत, तू प्रभु श्री राम जी के पंहिंजे हृदय में धारण करे लंका में प्रवेश करे छॾ। प्रभु इच्छा अनुसार सब कार्य पाणे ही संपूर्ण कंदा सब कारज रास कंदा प्रभु श्री राम। छोकी जंहिंते भी प्रभु श्री राम प्रभु दयालु हूंदा आहिनि, कृपालु हूंदा आहिनि न, उन जे लाइ सब कार्य सरल थी वेंदो आहे, सहज थी वेंदो आहे। उन जे लाइ त विष भी ज़हर भी अमृत थी वेंदो आहे। शत्रु भी मित्रता पूर्वक प्रेम पूर्वक तव्हां सां व्यवहार करण लॻंदो आहे। सॼो विराट विशाल सागर भी गाय माता जे खुर जे बरोबर थी वेंदो आहे। ऐं अग्नि भी उन्हे माण्हू खे शीतलता ही प्रदान कंदी आहे। अर्थात उन्हे जे लाइ त सॼी प्रकृति सॼो नेचर पंहिंजा नियम मटे रखंदी आहे। चओ श्री राम, जपो प्रभु राम, जपो हनुमान, चओ श्री राम।